एक इबरतनाक हकीकी कहानी। अहमद एक आला सरकारी ऑफिसर हो। हिन जा 3 पुट हुआ जेकी लाड कोड सां पलिया, सोन जे चमचन में खाईंदे शाहूकार ज़िंदगी गुज़ारींदा रहिया। वक़्तु तेज़ीअ सां गुज़रियो ऐं हिन जे नाले सां रिटायर जो लफ़्ज़ लॻी वियो। उहिदो ख़तमु थियो, रिटायर थी वियो ऐं हाणे ज़िंदगीअ जो सफ़र पुॼाणीअ तरफ़ वधी रहियो हो। पुटनि पंहिंजे पीउ जे उहिदे मां पूरो फ़ाइदो वरितो। चवंदा हुआ, असांखे को बि फ़िक्र नाहे, असांजो पीउ 22 ग्रेड जो ऑफिसर आहे, असांजा कम पाण मुरादो थींदा ऐं ईअं ई थींदो रहियो। हिक टेलीफोन कॉल ते सभु कुझु ख़िदमत में अची पेश कयो वेंदो हो। पोइ उहो ॾींहुं आयो, पुट विसारे वेठा त हीउ उहो ई पीउ आहे जंहिंजे नाले ते माण्हू असांखे इज़त ॾींदा हुआ। पीउ कंहिं बीमारीअ सबबु न हलण जोॻो रहियो, न ॻाल्हाइण जोॻो। पुटनि चयो, हाणे त बाबा जो कमज़ोरीअ सबबु ॾिसण बि मुश्किल थी पियो आहे। हिक पुट चयो, छो न बाबा जी मिल्कियत विरहाए छॾियऊं, न ॼाणे कॾहिं मरी वञे। हाणे त शर्म अचे थो दोस्तनि आॾो ॿुधाईंदे, छो त हीउ पोढ़ो हमेशा अॻियां पियो हूंदो आहे। मिल्कियत विरहाइजी वई, फ़ैसिलो थियो हिकु नौकर रखूं जेको बाबा जी सार संभाल लहे। महीनो 20,000 रुपया ॾींदासीं। नौकर अची वियो। पीउ खे हिक कमरे जे फर्श ते गदो विछाए सुम्हारियो वियो। नौकर खे चयो वियो, असांखे का बि शिकायत न मिले, बाबा जो मुकमिल ख़्यालु रखजांइ। पुटनि जूं शादियूं थियूं। हिकु फ्रांस वियो, ॿियो लंडन वियो, टियों पेरिस वियो। हर जाइ ते पंहिंजो तारीफ़ कराईंदा हुआ त असां 22 ग्रेड जे ऑफिसर जा पुट आहियूं। नौकर खे हुकुम ॾिनऊं, असां 3 महीना पोइ वापसि ईंदासीं, बाबा जो ख़्यालु रखजांइ, खेसि वक़्त ते मानी ॾिजांइ। नौकर वराणियो, जी साहब। पुट हलिया विया। पीउ अकेलो बंदि कमरे में साहु खणंदो रहियो, न हली थे सघियो, न कुझु मुतालबो थे करे सघियो। नौकर जेको घर खे तालो हणी ब्रेड वठण जे लाइ बाज़ार वियो त हिकु हादसे जो शिकार थी वियो। माण्हुनि खेसि इस्पताल पहुचायो। हू कोमा में हलियो वियो ऐं होश में न आयो। पुटनि नौकर खे सिर्फ़ पीउ जे कमरे जी चाबी ॾिनी हुई, बाक़ी समूरे घर खे तालो हणी चाबियूं पाण सां गॾु खणी विया हुआ। नौकर कमरे खे तालो हणी चाबी पाण सां खणी वियो हो। सोचियो हूंदाई त बसि थोरी देरि में वापसि ईंदुसि, पर संदसि एक्सीडेंट थी पियो। हाणे रिटायर सरकारी ऑफिसर कमरे में बंदि थी चुको हो, न हलण जोॻो, न आवाज़ ॾियण जोॻो। 3 महीननि बाद पुट मोटी आया। तालो टोड़े कमरो खोलियो ऐं साम्हूं पंहिंजे पीउ जो ॻरियल सड़ियल लाश ॾिठाऊं। दोस्तो, इहो इबरत जो मक़ाम आहे। असां पंहिंजी औलाद जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ हराम ऐं हिलाल जी परवाह करण खां सवाइ सॼी हयाती पोरियो कंदा रहूं था। वधि खां वधि दौलत, मिल्कियत ठाहिण जी कोशिशि कंदा आहियूं, इहो सोचींदे त औलाद असांजी ख़िदमत कंदी, पर उहा औलाद सहारो बणजण बजाए ॿियनि जे रहम करम ते छॾे था ॾियनि। यादि रखो, जेको माण्हू पोखींदो आहे उहो ई लुणंदो आहे। सोचणु घुर्जे, असां पंहिंजी औलाद खे कहिड़ी तालीम ॾेई रहिया आहियूं। किथे असांजो हशर बि अहिड़ो त न थींदो? ज़रूरु सोचिजो।